हे साईं मॉरिस इन, ठीकु आहे। हे 3 फ्लोर आहे ऐं अंदरि होटल आहे साईं। हिन में पूरो डिज़ाइन, मां हिन जी तस्वीर बि जा शागिर्द अमेरिकी यूनिवर्सिटी जा साईं, नॉटर डेम यूनिवर्सिटी जा। ऐं हे साईं यूनिवर्सिटी जी भिक में जी असां वटि जाम शोरो फाटक आहे, या ॿियनि यूनिवर्सिटियुनि में हितां जो वरी फाटक ईअं आहे। असां वटि वरी दिलबर होटल आहे, हिते इंशाल्लाह कंदासीं पाण, ऐं सिंधी स्टूडेंट्स खे इंफॉर्मेशन शेयर कंदासीं त हाउ आई गेट दिस अपॉर्चुनिटी, ऐं जॾहिं मुंहिंजो एक्सपीरियंस पूरो थींदो हितां जो। हे साईं अंदरि स्टेडियम आहे तमामु, वाह वाह, छा त ॾींहं यादि अची विया। कोच फ्रैंकी जो मुजस्मो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। असां हिन वक़्तु यूनिवर्सिटी ऑफ नॉटर डेम में पहुची चुका आहियूं, ऐं मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। कैंपस हेॾो सॼे पासे ॾांहुं आहे, ऐं खॿे पासे खां साईं कब्रिस्तान आहे। कब्रिस्तान में साईं भित सां यूनिवर्सिटी में अंग्रेज़ बि साईं, बसि कैंपस जूं बिल्डिंगियूं हिन पासे कोन। ॾिसो मॉरिस इन, हिते साईं मां 2014 में कमु करियो आहे। अॼु क़िस्मत हिकु दफ़ो ॿीहर साईं हिते, ऐं हिन जी तमामु पुराणी इहा यूनिवर्सिटी आहे ऐं नाले वारी यूनिवर्सिटी आहे। ऐं ॾिसो साईं हिते साईं असांजा सिंध खां स्टूडेंट आयल आहिनि स्कॉलरशिप ते। कोशिशि कंदुमि त हुननि खां मुलाक़ात बि कयूं ऐं तव्हांखे मां हुननि जो ओवरव्यू बि ॾेखारियां थो। हुननि कीअं स्कॉलरशिप वरिती है उहे त प्रोग्राम अलॻि करे वठंदुमि, पर यूनिवर्सिटी हे मॉरिस इन अथव। हे साईं असांजो सर्वे थियल आहे, कमु थियल आहे, मां पूरो हफ़्तो रहियल हुयुमि हिते। हे होटल आहे, यूनिवर्सिटी मां जेके पास आउट थी विया आहिनि उहे शागिर्द पंहिंजे पैसनि सां अची हिते रहंदा आहिनि, उहे ई मैनेज कंदा आहिनि हिन खे। ॾिसो साईं बिल्डिंग ॾिसो केॾी सुहिणी यूनिवर्सिटी साईं, इंग्लिश माहौल, ऐं ॾाढी प्यारी यूनिवर्सिटी आहे साईं इहा। हिन जो पूरो आर्किटेक्चरल कमु थियल आहे ऐं ॾाढो मज़ेदार। मां तव्हां कोशिशि कयां थो कैंपस बि घुमायांव साईं। हेॾां वरी सिधो कैंपस में पंधु गाॾी हेॾे नथी वञी सघे। ऐं हे साईं अथव उहो मॉरिस इन, जंहिंमें ज़फर भुट्टो 2014 में हफ़्तो हिकिड़े दफ़े रहियल हुयुमि। में हूअं ओकेजनली ईंदो हुयुमि, छो त हिन कैंपस में असांजी कंपनी मोबाइल सर्विस ॾींदी आहे, उनजो साईं उन टाइम असां कंसल्टेंट हुयासीं। हे मॉरिस इन, हिन में साईं अलुमनाय अची करे रहंदा आहिनि। इहो ऑपरेटेड बाय अलुमनाय जेके बि हितां ग्रेजुएट थी विया आहिनि यूनिवर्सिटी मां। बाक़ी इन खां अलावा साईं थोरो मां तव्हांखे ईअं चलते फिरते ओवरव्यू ॾियां, छो त ॿाहिरि उस ॾाढी तिखी आहे, गर्मी लॻी पई आहे। ऐं हे साईं रेमिक हॉल ॿुधव, ऐं ॾाढी यानी प्यारी यूनिवर्सिटी आहे। सो त प्राइवेट आहे न, ऐं हिन जो पूरो आर्किटेक्चर इहो पथर ते हिक ई इन ते डिज़ाइन ते ठहियल आहे साईं, कलर हिकु ई, ऐं साफ़ सुथरा रस्ता, रोड, विज़िटर पार्किंग वग़ैरह, माहौल बहितरीनु साईं। ऐं मां तव्हांखे थोरो हाणे हिन पासे ॾे ओवरव्यू ॾियो आहियां। तव्हां चवंदा हूंदव कुकड़ूकू लॻी पई आहे, बिल्कुलु साईं, छो त अॼु आहे 4 जुलाई ऐं हिते इंडिपेंडेंस डे हूंदो आहे, हिन जे करे मोकल जो ॾींहुं आहे हिते। लॉन्ग वीकेंड आहे, 4 ॾींहंनि खां मोकल आहे। असां बि सना जे कन्वेंशन ॾांहुं वरी हिते आयासीं, हिकिड़ी अदड़ी सां मुलाक़ात कईसीं ऐं हुन अॼु चयो। हे साईं मॉरिस इन, ठीकु आहे। हे 3 फ्लोर आहे ऐं अंदरि होटल आहे साईं। हिन में पूरो डिज़ाइन, मां हिन जी तस्वीर बि हणंदुमि, पंहिंजे डिज़ाइन जेको हिन जो कयो हुयो। पूरो हफ़्तो हिते रहियल हुयुमि साईं। मिकनी हॉल, हिन जे पोयां ई हॉस्टलियूं हूंदनि। ॾाढी ख़ूबसूरत यूनिवर्सिटी साईं, प्राइवेट यूनिवर्सिटी आहे इहा, गवर्नमेंट जी न आहे।
प्राइवेट यूनिवर्सिटी आहे। मॉन्यूमेंट साफ सुथरो माहौल। हाणे बस हॉस्टलनि ते वञूं था पिया। थोरो तव्हांखे नज़ारो मां करायां। ये हॉस्टलियूं आहिनि साईं, एॾा हिन हॉस्टल में वञिणो आहे, अलॻि यू करे था अचो। मुलाक़ात कईसीं, हुनजो अदा इंशाल्लाह कंदासीं पाण, ऐं सिंधी स्टूडेंट्स खे इंफॉर्मेशन शेयर कंदासीं त हाउ आई गेट दिस अपॉर्चुनिटी, ऐं जॾहिं मुंहिंजो एक्सपीरियंस पूरो थींदो हितां जो, मां इंशाल्लाह ज़रूरु हुन सां कंदासीं प्रोग्राम। ये हॉल्स वग़ैरह आहिनि, ऐं हिन खां उहे साईं स्टेडियम आहे जंहिंमें ज़फ़र भुट्टो कंहिं वक़्त में साईं हिते वाह वाह, बाक़ी हाणे बि यादि आहे 46 सेक्टर हूंदा आहिनि स्टेडियम में साईं, नॉटर डेम यूनिवर्सिटी में। वाह वाह, मां तव्हांखे वेझो वञी ॾेखारियां थो त हिन जी यूनिवर्सिटी साईं क्लास हीअं अथव। हे कैंपस अथसि, पूरी बिल्डिंगूं, लैबियूं, क्लास जी हूंदा आहिनि यूनिवर्सिटी में। हे स्टेडियम साईं, वाह वाह। हिन जो जेको सर्वर रूम उहो अथसि पार्किंग गराज में। ऐं मां तव्हांखे हितां ॾेखारियां किथे आहिनि साईं, नज़र अचे एंटीनाऊं तव्हांखे ॾेखारियां मां थोरियूं। पार्किंग ओनील हॉल, फ्रैंकली हॉल, ये साईं अंदर स्टेडियम आहे तमामु। वाह वाह, छा त ॾींहं यादि अची विया। कोच फ्रैंकी जो मुजस्मो साईं, वाह वाह, छा त ॾींहं हुया साईं, अल्हम्दुलिल्लाह। ओ ये मथे एंटीनाऊं लॻल अथव साईं, तव्हांखे ॾेखारियो कुंड ते, उहो ओरियो पोयूं सर्विलेंस वारियूं अॻियां साईं टेलीकॉम जी एंटीना। वाह वाह, सीटिंग वॾो स्टेडियम आहे हिननि जो बि साईं। इहा आहे साईं नॉटर डेम यूनिवर्सिटी, साउथ बैंड इंडियाना में। हेॾो हे साईं हॉकी जो प्रैक्टिस हॉल। इहा हुई नॉटर डेम यूनिवर्सिटी साउथ बैंड इंडियाना, तव्हांखे जेका ॾेखारीसीं। बचड़नि खे वेठियासीं, उन्हनि खे बि ॾेखारियमि। मां चयो बचो मथां सुभाणे तव्हां हिते पढ़णु अचो त मेमरियूं ठाहे वठो। पोइ तव्हांखे ॾेखारियां त बाबू तव्हांखे वठी आयो। ईअं ई साईं तव्हां बि पंहिंजे बचनि खे यूनिवर्सिटी वग़ैरह घुमाईंदा रहंदा कयो, ॾेखारींदा कयो, त हुननि जी दिलि में न शौक़ु पैदा थिए, त हुननि जी बि उमंग जागे, त हू बि इहे शयूं ॾिसी करे न इंस्पायर थियनि। असां पंहिंजे शहज़ादे शहज़ादी खे वठी आयासीं, ॾेखारियोमान, ऐं उन अदड़ी सां बि मुलाक़ात थी जेका स्कॉलरशिप ते आई आहे। वधीक डिटेल्स बि वीडियो में हुनजो ॿुधाईंदुमि। बाक़ी इहो हुयो साईं वीलाग नॉटर डेम यूनिवर्सिटी जो। होपफुली तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वेंदे वेंदे शेयर कजो, पंहिंजो परिवारनि जो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।